अकु हिकु पाण मुरादो फुटंदड़ बूटो आहे जेको सॼी सिंध में थींदो आहे, जंहिंजा पन पान वांगुरु वेकरा थींदा आहिनि। गैराबाद ज़मीन में अक जो बूटो कसरत सां फुटे थो। अक जूं काठियूं ॿारण जो कमु ॾींदियूं आहिनि। अक जे बूटे जो फर, जंहिंखे अक जो अंब बि चवंदा आहिनि, जंहिंमां ॿिज निकिरंदो आहे, जेको अछे रंग जे चमकंदड़ फुलड़ियुनि सां वेढ़ियल हूंदो आहे। उहो ॿिज एतिरो हल्को ऐं नरम हूंदो आहे जो हवा में हेॾां होॾां पियो उॾामंदो आहे। उन जूं उहे फुलड़ियूं विहाणनि में कपह तौर कमु आणींदा आहिनि। ख़ासि करे हीउ बूटो थर में बेहद काराइतो आहे। हीउ नरम ज़मीन में जाम उभिरे थो ऐं घाटो थिए थो। हिन जे पननि खे थरी ॿोलीअ में पुड़ा चवनि था। अक जे गुलनि खे थरीअ में फुलिया सॾनि था ऐं बाक़ी सिंध में फुलड़ियूं चवंदा आहिनि। शेख अयाज़ जे हिक शहरी मजमूए जो नालो अकनि नीरा फुलिया आहे। अकु सॼी सिंध जे बहिराड़ियुनि में जाम थिए थो। हीउ बूटो मई ऐं जून जे महीने में बि साओ हूंदो आहे। उन जो पन या टारी भञण सां अछो खीरु वहंदो आहे। अक जो खीरु, पन, गुल ऐं पाड़ दवा तौर कतब ईंदा आहिनि। हिन बूटे खे साड़े उन जी खाक मां यूनानी दवाऊं ठाहियूं वेंदियूं आहिनि। आम अक़ीदो आहे त पुराणो ॾढ हिकु ई भेरो अक जो खीरु मलण सां ठीकु थी वेंदो आहे। जेकॾहिं ठीकु न थिए त कुझु ॾींहं छॾे ॿियो भेरो बि मखिजे। सिंध में अक जे खीर मां नास बि ठाही वेंदी आहे, जेका मथे जे सूर ऐं बंदि ज़ुकाम लाइ कमु ईंदी आहे। हकीम हिन बूटे खे केतिरनि ई बीमारियुनि जी दवाउनि तयारु करण में कमु आणींदा आहिनि। हकीम अक जे पननि खे तिरनि जे तेल में साड़े पोइ उन तेल खे साफ़ु करे संदनि जे सूर, चेल्हि जे सूर ऐं अर्कुलनिसा जे सूर लाइ रखंदा आहिनि ऐं फ़ाइदेमंद सम्झो वञे थो। माल वारा माण्हू पंहिंजे वथाणनि में अक जो दूंहों कंदा आहिनि, जंहिंसां संदनि ख़्याल में माल खे थधि या कारी वाह जहिड़ियूं बीमारियूं न थींदियूं आहिनि। अक जूं फुलड़ियूं नांग जे चक या कंहिं बि ज़हरीले जीत या ॿिए ॾंग जो इलाज बि सम्झियूं वञनि थियूं। धकु लॻे त अक जा पन बाहि ते गरम करे ॿधबा त सूरु घणे क़दुरु हटी वेंदो। अक जी काठीअ जो रंग अछो दयाल जी काठीअ जहिड़ो थींदो आहे। सवाइ उठ जे ॿियो हर माल अक जा पन चाह सां चरंदो आहे। ॿकरीअ जे अॻियां साओ गाहु रखिजे, पर जे अकु बीठल हूंदो त ॿकरी उहो गाहु छॾे अकु चरंदी। थर जा माण्हू अक जी काठीअ मां तंदु याने आकारो कढी उन मां वाण, महारूं ऐं रसा ठाहींदा आहिनि, जेकी कपह खां 100 भेरा वधीक मज़बूत थींदा आहिनि। अक मां ॿिया बि अनेक फ़ाइदा आहिनि। अक जो रस चमड़े रंगण जे बि कमु अचे थो। फुलारियल फिटकी अक जे खीर में कुटे हल्की बाहि ॿारे गरम करे कुटे कपिड़े सां छाणे रोज़ानो ॾंदण कंदा आहिनि। कंहिं संध या हॾे में सूरु हुजे त अक जे खीर में कपह पिसाए पहो करे रखंदा आहिनि ऐं उहो अमल 2 खां 3 ॾींहं लाॻीतो करण सां सूरु छॾे वेंदो अथनि। माल खे दाग़ या निशान करणो हुजे त अक जे खीर सां दाग़ ठाहे 2-3 ॾींहं उन ते अक जो खीरु लाॻीतो हलण सां उहो तमामु चिटो थी वेंदो। हिन बूटे जी काठी जेतोणीकि सख़्तु या मज़बूत नाहे, पर तॾहिं बि कमाइती आहे। उहा ॿारण खां सवाइ छननि अॾण में बि कतब अचे थी। अकु ॿकरियुनि जो ख़ासि खाधो आहे, जंहिंखे खाइण सां ॿकरियुनि में खीरु वधंदो आहे। क़दीम दौर में सिंध अंदरि अक जे तांदूरनि मां कपिड़ो पिणु ठहंदो हो, जंहिंखे पिणु आकारो सॾिबो हो।